नाज़रीन, जामशोरे में बदअमनी वधण ख़िलाफ़ SUP पारां पुरअमन एहतजाज कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस शहरनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में नाकाम थी वई आहे। उन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे जामशोरो जो रिपोर्टर अनवर अली शोरो। जी अनवर, एहतजाज जा छा तफ़सील आहिनि? बदअमनी जे हवाले सां SHO जामशोरो खे हटाइण जे हवाले सां हिननि जो जेको एहतजाजी रैली आहे 1 किलोमीटर जेको पैदल पंधु करे ऐं जामशोरो फाटक पुल जे हेठां मौजूद आहिनि। अचो त हितां जा जेके सिंध यूनाइटेड जा पार्टी जा अॻुवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। अदा जामशोरे में जॾहिं खां वठी सॼो जामशोरो हाकिम चलपाणी आयो आहे तॾहिं खां वठी जामशोरे में बदअमनी वधी वई आहे। चोरियूं कुरूं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि ऐं बदकिस्मती सां हितां जी हुक्मरान जमायत जेका आहे उहा अॻु उन्हनि सतल आहे। असां मुतालिबो था करियूं IG सिंध खां ऐं DIG हैदराबाद खां जामशोरे SP ऐं SHO खे हटाए जामशोरे जा शहरनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो। साईं, असां सम्झूं था त जेको SHO एॾो को बहासर माण्हू आहे या त को वॾेरनि ऐं असांजे वज़ीर आला ऐं असांजे MNA साहब ऐं MP साहब जो ख़ासि माण्हू आहे जो एहतजाज जे लाइ सॼो जामशोरो सरापा एहतजाज आहे। आए ॾींहं ते सहाफ़ियुनि सां ज़्यादतियूं पियूं थियनि, सहाफ़ियुनि जूं चोरियूं पियूं थियनि। उन्हनि खे जेकॾहिं केरु वञे थो थाणे ते त उनखे ॿधी विहारनि था, पर लाक़ानूनियत एतिरी वधी वई आहे जो को बि माण्हू महफ़ूज़ न आहे। जेको माण्हू घरों निकिरे थो इहा पक न आहे त वरी वापसि सही सलामत घर पहुचंदो। अॼो कोई असां एहतजाज सिंध यूनाइटेड पार्टी टाउन जामशोर तां रखियो वियो आहे। जामशोर अंदरि बदअमनी ऐं मुल्क जे अंदरि जो गाठे तोड़ महांगाई के ख़िलाफ़ एहतजाज आहे। बदअमनी सूरत हाल इहा आहे जो हिते जामशोर को बि शहरी महफ़ूज़ न रहियो आहे ऐं जामशोरो हाणे इल्मु दस्तगाह खे बजाए हाणे चोरनि धाड़नि फोरनि जे नाले सां मशहूरु थियणु लॻो ऐं जेको आहे फ़र्श नाज़ ऑफिसर हाणे जामशोर जे अंदरि अमन बहाल कयो वञे। जी नाज़रीन, तव्हांखे सिंध यूनाइटेड पार्टी जा जेके अॻुवान हुया उन्हनि सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल कराईसीं। हुननि जो चवणु आहे त जेसि ताईं SHO खे न हटाए वेंदो असांजा जेके एहतजाजी मुज़ाहिरा जारी ऐं सारे रहंदा। कैमरा टीम सां गॾु अनवर शोरो, कल्याण न्यूज़, जामशोरो। अनवर, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी।